राऊं आहियां अली रज़ा मंगी। संझा सैयद हमला से हेडलाइंस। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठ क़ौमी सलामती कमेटी जो अहम इजलास वफ़ाक़ी वज़ीर टिनी हथियार बंद फ़ौजन जा सरबराह ऐं DG ISI शरीक इजलास दौरान मुल्की सलामती मामलन ते गौर विचार। इजलास में अगूणो सफ़ीर असद मजीद मुबैना धमकी वारे ख़त ते ब्रीफिंग ॾिनी। लाहौर हाई कोर्ट पंजाब जे वॾे वज़ीर जलफ़ बाबत हमज़ा शहबाज जी दरख़्वास्त मोकिलाए छॾी। हलफ़ खणाइण लाइ सदर खे 24 कलाकनि अंदरि को नुमाइंदो मुक़ररु करण जी हिदायत। चीफ जस्टिस हुकुम ॾिनो आहे त अदालत जो हुकुम मुल्क जे सदर खे उमाणियो वञे। पंजाब जे गवर्नर वॾे वज़ीर खे हलफ़ खणाइण खां इनकार कयो आहे। गवर्नर वॾे वज़ीर खे हलफ़ खणाइण खां इनकार नथो करे सघे। इज़्ज़त जो रस्तो इहो ई आहे त बागी मेंबर इस्तीफ़ा ॾेई घर हलिया वञनि। सुप्रीम कोर्ट में आर्टिकल 63A जी तशरीह बाबति सदारती रेफरेंस जी ॿुधणी दौरान जस्टिस मुनीब अख्तर जा रिमार्क्स। जस्टिस मज़हर आलम रिमार्क्स ॾिना आहिनि त वोट कास्ट थियण खां पोइ ई पार्टी सरबराह डिक्लेरेशन ॾींदो। पार्टी सरबराह वोट कास्ट थियण वक़्तु बि स्पीकर खे ॿुधाए सघे थो। चीफ जस्टिस चयो आहे त सियासतदाननि खे कुर्बानियूं ॾियणियूं पवंदियूं आहिनि। मुल्क खे मिचुर जमहूरियत ॾांहुं वठी वञिणो पवंदो। केस जी ॿुधणी ईद ताईं मुलतवी। चूंडूं अवाम जो हक़ आहे। असेंबलियुनि जो मुदो पूरो थियण बाद ई चूंडूं थींदियूं। हाणे चूंडुनि में न RTS वेझे वेंदो न वरी डस्का वांगुरु कोहीड़ो छाइबो। इतलात वारी वज़ीर मरियम औरंगज़ेब जी प्रेस कॉन्फ्रेंस। अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान खे मुखातिब थींदे चवे थी अवाम जे गभे दवा खंड रही अटे जो चोर त तूं आहीं। तुंहिंजे क़ौल ऐं फ़ैल में तज़ाद आहे। अवाम सां कूड़ ॻाल्हाइण कूड़ा वाइदा करण ऐं कश्मीर विकिरो करण ते तोखे ग़लती सुधारण सां गॾोगॾु क़ौम खां माफ़ी बि वठणी पवंदी। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम खे मज़बूत करे उन में वाधारो आंदो वेंदो। मुख़्तलिफ़ बहाननि सां माण्हुनि खे स्कीम मां कढियो वियो जेको गणती जोॻो अमल आहे। गुज़िरियल हुकूमत जे ग़लति फ़ैसिलनि ते नज़रसानी कई वेंदी। अहिड़ी हुकूमत खे आइनी तरीक़े सां घर भेड़ो कयो जंहिंजो अवाम सां को वास्तो न हो। आइनी ऐं जमहूरी तरीक़े सां नई हुकूमत क़ाइम की। मौजूदा हुकूमत जी तरजीह अवाम खे रिलीफ ॾियणु आहे। वफ़ाक़ी वज़ीर शाज़िया मरी जी फैसल करीम कुंडी सां